नाज़रीन, शिकारपुर डिस्ट्रिक्ट रोड्स ऑफिस मुकम्मल तौर पर करप्शन जो गढ़ बणियल आहे। इन हवाले से 3 सालनि के अंदर कोई भी ज़िले में कोई भी तरक्याती कम न थियो आहे। शिकारपुर डिस्ट्रिक्ट रोड्स ऑफिस इंजीनियर साबिक़ा इंजीनियर सत्तार शाह हुजे, साबिक़ा जाली टेंडर वहीद कुरैशी क्लार्क हुजे या हाणोको इंजीनियर फरीद बलोच हुजे, उन्होंने जाली एनआईटियूं तो कयूं आहिनि पर अमली तौर पर कोई भी कम साइट ते नज़र नथो अचे। खानपुर तालुको हुजे, लखी गुलाम शाह हुजे, गड़ियासीन हुजे या शिकारपुर तालुको हुजे, पर किथे भी जेको कोई भी कम नज़र नथो अचे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ ठेकेदारनि खे, मनपसंद ठेकेदारनि खे, 62 ठेकेदारनि खे जाली पेमेंटियूं करोड़ें रुपयनि जूं कयूं वयूं आहिनि, पर साइट ते कुछ भी नज़र नथो अचे। इन हवाले से असांखे इहो भी मालूम थियो आहे त 21/2023 जी जेका एनआईटी थी MNA प्रोग्राम जी, उन में भी खुर्द बुर्द कई वई ऐं मनपसंद ठेकेदारनि खे जेको कम ॾिना विया ऐं पेमेंटियूं कयूं वयूं। ऐं 17/5/2023 ते जेका एनआईटी थियणी हुई उहा इंजीनियर ऑफिस मां फ़रार थी वियो ऐं फरीद बलोच मालूम थियो आहे त होटलनि ते वेही करे उहा एनआईटी करण में मसरूफ़ आहे। ऐं गॾो जेको रोड्स ऑफिस ते 62 ठेकेदारनि जो कब्ज़ो आहे उहो अञा ताईं बरक़रार आहे। इन हवाले सां असां मज़ीद जेको असां गुफ़्तगू कंदासीं सोशल वर्कर पुनल काशिल खां पुछंदासीं त रोड्स ऑफिस में अहिड़ी हालत ऐं रोडनि जी जेको ज़िले में तालुकनि में अहिड़ी हालत छो आहे ऐं छाजे करे त खानपुर तालुको रोड्स ऑफिस जेका आहे खानपुर तालुके खे अवलीन तरजीह ॾेई रही आहे। ऐं मालूम थियो आहे त रोड्स डिस्ट्रिक्ट रोड्स ऑफिस वफ़ाक़ी वज़ीर आबिद हुसैन भयो जे हवाले थियल आहे ऐं ख़ासि तौर ते जेके भी एनआईटियुनि में कम अचनि था खानपुर तालुके जा था अचनि। उन करे जेका जेके टेंडर थियनि था उहे मुकम्मल तौर ते बोगस कया वञनि था ऐं बोगस पेमेंटियूं कयूं वञनि थियूं, पर कतई तौर ते इहा साइट ते कुछ भी अमली तौर ते नज़र नथो अचे। तव्हां ऑन द स्पॉट ते वञी ॾिसो, किथे भी वञी ॾिसो, तव्हांखे काई भी शइ नज़र न ईंदी। इन हवाले सां असीं पुनल काशुल खां पुछंदासीं त बाबा हे जेको कम आहिनि, हे जेको रोडनि जा कम आहिनि उहे केतिरा थिया आहिनि, केतिरा न थिया आहिनि, इन में जेको मटीरियल जेको इस्तेमालु थिए थो ऐं लोकल मटीरियल इस्तेमालु थिए थो ऐं पेर ब्लाक जेके सिरां आहिनि उहे सिरां बि लोकल इस्तेमालु थियनि थियूं, पर ठेकेदार अरबें रुपयनि जूं पेमेंटियूं ऐं एडवांस वठी वञनि था पर ज़ाहिर नथा थियनि। इन हवाले सां हिन वक़्तु भी जेको करप्शन जो शहनशाह ऐं करप्शन जो बेताज बादशाह ऐं बदमस्त जेको इंजीनियर फरीद बलोच मौजूदु आहे, इन भी इन करप्शन जी इंतहा करे छॾी आहे ऐं सिर्फ़ु निजी होटलनि ते एनआईटियूं ऐं जाली बिलिंग करण में मसरूफ़ आहे। जी ज़ख़्मी साहब, बिल्कुलु जेको आहे तव्हां ॻाल्हि दुरुस्त कई आहे। तालके खानपुर जे जेकॾहिं कम जी सूरत हाल ॿुधाईंदासीं त हाणे असां तालके जी ॻाल्हि त कयूं, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त मुंहिंजे पंहिंजे ॻोठ पुनल काशेल जो रोड जेको आहे बफर लांग 12 सालनि में न ठही सघियो आहे, जेको वक़्ती तौर ते यको कंप्लेन आहे कंदो कंदो थकिजी पियो आहियां। ऐं जेको भी कमकार थियो आहे पंहिंजी मनपसंद जे ठेकेदारनि खे ॾिनो वियो आहे, उन खां बावजूदु ठेकेदार जेको आहे कमु अध में छॾे पेमेंट खाई विया आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त मां हर इंजीनियर खे ॾींदो आहियां, पोइ बि अमल कोन थियो आहे। असांजो ॻोठु जेको आहे पुनल काशेलो में ठेकेदारनि जेको आहे त कमु ॼाणाए करे कूड़ा बिल ठाराए पैसा कढाए खाई विया ऐं असांजी स्कीम जेको आहे त हुन मां बुकनि मां ई कढी छॾी अथऊं, माना पैसा मुकमल थी विया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं जिते भी कमु तालके खानपुर में थियो आहे उते जेको आहे त कमु अध में छॾियो वियो आहे। उन खां पोइ जेको हाणे टफटाइल जो कमु थियो आहे पंहिंजी मनपसंद ॾिनो वियो आहे, नाक़िस मटीरियल लॻायो वियो आहे, कंहिं भी कम जी जांच पड़ताल नथी कई वञे। असां जेको आहे त दिल्ली तौर असां ख़ुशि आहियूं जो पहिरियों साफ़ या ज़ख़्मी अब्दुल रशीद उमर जेको इन इशूअ ते ॻाल्हि ॿोल करे पियो, कोई भी इन इशूअ ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, छो जो असांजी शिकारपुर में 62 माण्हू घणा आहिनि। उन जे करे 62 जे करे जेको आहे पंहिंजी मनपसंद ठेकेदारनि खे कमु ॾिनो वञे थो। असां अहिड़ियूं शिकायतूं DC साहब ताईं, अहिड़ियूं शिकायतूं हाणे ताज़ी शिकायत इंजीनियर फरीद मुगेरी साहब खे पंहिंजी ॻोठ जी मां ॾिनी, जंहिं ॿुधायो त तव्हांजी स्कीम बुक मां ई निकितल आहे, मतिलबु त पैसा खाई विया, पैसा कढाए विया, कमु न थियो, उहो उते ई पियो आहे। इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि ते जेको आहे त एक्शन थियणु खपे।
DC साहब खे बि असां यको एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, अर्ज़ कया आहिनि त बाबा नोटिस वठी इन ॻाल्हि ते जेको आहे तव्हां तालके या टोटल रोड मुंहिंजे ख़्याल में भॻल आहिनि। बाक़ी कुझु मनपसंदि माण्हुनि जा कम कया आहिनि, उहे कम बि जेको आहे नाक़िस मटीरियल जिते टपटा लॻा आहिनि उहे ख़तमु थी विया, उजड़ी विया आहिनि। पर अहिड़े कमनि खां माण्हू थोरो ख़्यालु करे, पैसा था अचनि, लखे रुपया हड़प था। जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जो 12 सालनि में बफरलांग ॻोठ पुनल काशिले रोड मुकमल न थी सघियो आहे। पेमेंट जेको आहे बिल कूड़ा ॼाण आहे, जाली बिल ठाराए, उहे सभु कढाए विया आहिनि। स्कीम बुक मां ई कढाए विया, माना पैसा पूरा पंहिंजा कढाए खाई विया, पर कमु हिन महिल ताईं न थियो आहे। असां जेको आहे त अहिड़ियूं एप्लीकेशन इंजीनियरनि खे बि ॾिनियूं आहिनि, पोइ बि तदारत नथो थिए, कुझु बि न आहे। अफ़सोस शिकारपुर में रोड्स खातो जेको आहे न, इन जे करे नज़रअंदाज़ कयो वियो जो मां पाण जेको आहे त सोशल वर्कर बि आहियां, उन सां गॾोगॾु बल्दियाती इलेक्शन में जेको आज़ादु उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल ते इलेक्शन लड़ियो आहियां। पर मां पंहिंजे मक़सद लाइ न, अवाम जे लाइ त बाबा ग़रीबनि जो कमु थिए। असांजी यूसीअ में ईअं हिकु ॿ माण्हुनि जा मनपसंदि थिए, पर उहे बि जेको आहे त मटीरियल सही न लॻो, बाक़ी सभिनी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां जेको आहे त पाण इहा ई चाहियूं था त बाबा ग़रीबनि जा कम थियनि, सुठे तरीक़े कम थियनि ऐं ग़रीबनि खे नज़रअंदाज़ न कयो।